गंबट में म्यूनिसिपल इंतजामिया पब्लिक हेल्थ की बेध्यानी सबब शहर में गंदगी है। ढेर नालिन जो गंदो पानी रोडन ते वहन लगो। शहरी सख्त परेशान, गंदो पानी निकाल न थियण खिलाफ शहरी जो एहतजाज। उबदारींदड़ दाहूं। खबर मूजिब गंबट में मुख्तलिफ मॉलन में नालिन जो गंदो पानी रोडन ते बीहण सबब मॉलन में गंद ऐं किचिरे जा ढेर थियण खिलाफ गंबट जा शहरी ऐं ताजर म्यूनिसिपल इंतजामिया पब्लिक हेल्थ जे नाजाइज़िन खिलाफ रोडन ते निकिरी आया। गंबट गरीबाबाद, पीर मौला, पुरानी मार्केट, शेख मोरा ऐं ॿियनि नंढनि वॾनि मॉलन में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। शहरियुनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त गंबट म्यूनिसिपल इंतजामिया जे 1 करोड़ 70 लख रुपया बजट हूंदे बि शहर में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। शहर में टुटल नालियुनि मां गंदो पानी वहण करे मॉलन में गंदे पानी जा तलाब बणिजी विया आहिनि। गंबट जा शहरी ऐं ताजर सख्त परेशान आहिनि। हिननि वधीक चयो त गंबट म्यूनिसिपल इंतजामिया एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल इंतजामिया सां बठ बणिजी शहर खे खंडरात करे छॾियो आहे। हिन वधीक चयो त शहर जे मुख़्तलिफ़ मॉलन में नालियूं ऐं पकियूं घटियूं न हुजनि करे शहरी सख्त परेशान बणियल आहिनि। शहरीन वज़ीर आला सिंध, डीसी खैरपुर ऐं ॿीहर वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त म्यूनिसिपल इंतजामिया जे फंड में ईंदड़ 1 करोड़ 70 लख वारी बजट शहर जे तरक़ियाती सफ़ाई ते ख़र्च कई वञे।